IMF स्टाफ लेवल मुआहिदे लाइ पाकिस्तान खां पार्लियामेंट मां बजट जी मंज़ूरी खां अॻु ईंदड़ माली साल जी बजट जे फ्रेमवर्क ते नज़रसानी जो मुतालबो करे छॾियो। IMF जो चवणु आहे त बजट में तब्दीली खां सवाइ स्टाफ लेवल मुआहिदो नथो थी सघे। पाकिस्तान ऐं IMF बजट फ्रेमवर्क बाबति मुआहिदे लाइ कोशिशूं करे रहिया आहिनि। जेकॾहिं फ्रेमवर्क तइ थी वियो त सालियाना बजट जी मंज़ूरी जा रस्ता खुली सघनि था। नाणे बाबति मुमलकती वज़ीर डॉक्टर आयशा गौस पाशा चवे थी MD IMF जी ख़्वाहिश आहे त असां नए जाइज़े ते अॻु भराई ॾेखारियूं। वक़्तु घटि आहे। IMF जो प्रोग्राम 30 जून ते ख़तमु थी रहियो आहे। कोशिश आहे त नओं जाइज़ो मुकमल थिए। वज़ीर आज़म जी IMF MD सां बहितर रही आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी लंडन में नून लीग क़ाइद नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात। मुल्क जी मौजूदा सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं। निगरान सेटअप ऐं ॿियनि मामलनि ते बि वीचारियो वियो। मां मीसाकी मईशत ते ॻाल्हाइण ऐं सही करण लाइ तयारु आहियां। मीसाकी मईशत वक़्त जी वॾी ज़रूरत आहे। पाकिस्तान जी तरक़ीअ लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणु घुरिजे। मूं कंहिंखे दोखो नाहे ॾिनो। मुस्लिम लीग नून खे दोखो न ॾींदुसि। असांखे इमदाद ॾियण बदिरां वापार जा मौक़िया फ़राहम कया वञनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जूं लाहौर में सनअतकारनि सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त तहफ़ुज़ न मिलण सबबि पाकिस्तानी परॾेह में सीड़पकारी करे रहिया आहिनि। बांग्लादेश जे एक्सपोर्ट जो जाइज़ो वठी चुका आहियूं। बांग्लादेश जी मईशत भारत जे सहारे बीठल आहे। सऊदी ईरान लाॻापा बहितर थियण बाद पाक ईरान गैस पाइपलाइन जल्द शुरू कई वेंदी। आइन खे कागज़ जो टुकड़ो सम्झंदड़ अॼु उन जे पुठियां लिखी रहिया आहिनि। 30 सालनि खां ग़ैर जमहूरी सियासत कंदड़ सियासतदाननि खे जमहूरियत तॾहिं यादि अचे थी जॾहिं फ़ौजी ठिकाणनि ते हमले आवर थियनि था। ऐवान जे फ्लोर ते वाज़े करणु चाहियां थो त शहीदनि जी यादगारुनि ते हमिलो कंदड़नि लाइ असांजी दिलनि में का बि नरमी न आहे। पीपुल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असेंबली में ख़िताब। संदसि चवणु आहे त आसिफ अली ज़रदारी लाइ मशहूरु आहे त हू यारनि जो यार आहे। हिन वक़्तु असांजी सियासी यारी मुस्लिम लीग नवाज़ सां आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ नून लीग खां वधीक पीपुल्स पार्टी जो वज़ीर आज़म आहे। संदसि वाइदा पूरा थींदे नज़र अची रहिया आहिनि। ॿोॾि मुतासिरनि जे लाइ बजट में फंड रखण ते हू वज़ीर आज़म ऐं नाणे वारे वज़ीर जो थोराइतो आहे। शहदाद कोट वेझो ॻोठ गुल मोहम्मद ब्रोही में मुबैना बंदूक छुटण सबबि औरत मारिजी वई। जवाबदार मुड़ुस आमिर ब्रोही जे हथ मां मुबैना बंदूक छुटण जे करे घरवारी कज़बानो ब्रोही मारिजी वई। पुलिस लाश शहदाद कोट अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। गुलामुल्ला वेझो ॻोठ सोबत खुश्क में चोरनि पारां घर मां चोरीअ जी कोशिश मुज़ाहिमत ते घर धणी मारिजी वियो। 3 ॼणा ज़ख़्मी। गोलियूं लॻण सबबि ॻोठाणो मोहम्मद मूसा मल्ला थॾे ते मारिजी वियो। पुलिस मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी खे खणाए सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। मुज़ाहिमत ते क़त्ल थियल मोहम्मद मूसा मल्ला जे वारसनि जो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो रोड ब्लॉक। सेठार जा भरिसां ॻोठ नसीर मंगणी में मच्छी जे तलाउ ते सुतल पीर सन खे अणॼातल हथियारबंदनि डंडा हणी क़त्ल करे छॾियो। इतलाह ते पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो। वारसनि जो चवणु आहे त असांजी कंहिं सां बि दुश्मनी न आहे। ख़बर न आहे हीउ ज़ुल्म असां सां कंहिं कयो आहे। ऐं शहदादपुर में मोटरसाइकिल पटड़ियुनि में फासी पवण सबबि नौजवान ट्रेन जो टक्कर लॻण सबबि फौत थी वियो। ॻोठ बचल बुधाणी जे नौजवान नईम सराज जो लाश सिम्स अस्पताल आंदो वियो।